अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे वॾी अपडेट ॾींदा हलूं। जी हाँ दोस्तों, साम्हूं जेकी तव्हां अॼु आज़म मैंगल जी शूटिंग ॾिसी रहिया आहियो, हीअ कहिड़े ड्रामे जी आहे? हीअ छा नओं ड्रामो आहे या को पुराणो ड्रामो आहे या को ड्रामो हलंदड़ आहे? हीअ दोस्तों हिकु ज़बरदस्त ऐं बहितरीनु ड्रामे जी शूटिंग हली रही आहे। उन जे बारे में तव्हांखे अॼु अपडेट ॾींदासीं। जी हाँ दोस्तों तव्हांखे उमेद आहे अॼु तव्हां ख़ुशि थींदो इन वीडियोज़ मेकिंग वीडियोज़ खे ॾिसी करे। दोस्तों पहिरियां वीडियो स्टार्ट करण खां नंढिड़ो अर्ज़ु कंदुसि त इन वीडियो खे लाइक करे छॾियो। अगरि चैनल खे तव्हां सब्सक्राइब न आहियो कयूं वेठा त उनखे सब्सक्राइब बि ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों आज़म मैंगल जी जेको आहे हवेली ड्रामे जी बक़ाया जेका शूटिंग आहे उहा ज़ोरो शोर सां हली रही आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा दोस्तों इन में एतिरी त तेज़ी सां ऐं एतिरी एक्शन सां इनकी शूटिंग हली रही आहे। वरी एक्शन ॾिनी वई आहे इन टे स्पेल में आज़म मैंगल जे हवाले सां। जेका ॿिया अदाकार आहिनि उहे बि भरपूर महिनत करे रहिया आहिनि ऐं उन्हनि जी अदाकारी दोस्तों हिकु त छा ॻाल्हि कजे। ऐं मां थो चवां जेका लोकेशन सिलेक्ट कई वई आहे, जेको मंज़ूर दानिश साहब महिनत करे रहियो आहे, राति ॾींहुं लॻो पियो आहे पंहिंजी महिनत में। गर्मी ऐं बरसातनि जी मौसम बि लॻी पई आहे। बहरहाल हुन पंहिंजे दोस्तों पंहिंजी महिनत जा रंग ॾेखारिया आहिनि इन जेको आहे शूटिंग में मेकिंग वीडियोज़ में नज़र अची रहियो आहे साफ़ साफ़। जॾहिं हीअ ड्रामे जा इहे वीडियोज़ ईंदा ऐं इहे एपिसोड ईंदा पोइ तव्हां ॾिसंदव त वाक़ई हवेली ड्रामो केॾो त न ज़बरदस्त अञा बहितरीनु थी वेंदो। हिन टाइम बि टॉप ते हली रहियो आहे हवेली ड्रामो। इन खां बहितरीनु जॾहिं इहे सीन ईंदा तव्हांजे साम्हूं त पोइ ड्रामे जी तारीफ़ करण जी ज़रूरत ई न आहे, पाण तव्हां तारीफ़ करण ते मजबूर थी वेंदो। दोस्तों हीअ टे स्पेल जी शूटिंग आहे 50 खां 75 ताईं। इहे हितां जेका विच में 25 एपिसोड आहिनि उन्हनि जी शूटिंग हली रही आहे ऐं ज़बरदस्त तरीक़े सां हली रही आहे। ऐं ॾाढो इन में VIP लोकेशन इन ते कहाणी आहे। कहाणी में वॾो दम आहे दोस्तों। हवेली ड्रामे जी अॻिते कहाणी जीअं जीअं ड्रामो वधे थो तीअं तीअं हवेली ड्रामे जी कहाणी में अञा दम पैदा थिए थो। शुरू खां वठी आख़िर ताईं अगरि को एपिसोड ॾिसे थो त उन्हनि जी दिलि चए थी त ॿियो एपिसोड बि जो जल्द अज़ जल्द अचे। बहरहाल दोस्तों तव्हांजे लाइ नंढड़ी अपडेट हुई, नंढड़ी वीडियो हुई। उमेद आहे तव्हांखे सुठी लॻी हूंदी। लाइक करे छॾींदा उदासी TV खे, सब्सक्राइब करे छॾींदा चैनल खे। ऐं ख़ुशि हुजो, आबाद हुजो, असांखे रखंदा दुआनि में यादि। अल्लाह हाफ़िज़।